अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों यानी असन अब्बासी किताब आहे प्यासी धरती रमदा बादल नावल निगार सिराज किस ॾहीं देसी सेण कजन परदेसी कहिड़ा पिरी केॾो न सोज़ आहे उन्हनि लफ़्ज़नि में ऐं केॾी न भवलाईंदड़ हक़ीक़त। मुंहिंजो वेझो माज़ी परदेसी पिरीअ जहिड़ो त न हो ऐं न मुंहिंजो हाल को कंहिं देसी सेण जहिड़ो आहे। पोइ लतीफ़ जी उहा सिट हरू भरू छो पई ज़हन जे आरसीअ मां लिया पाए। दर्द जो हिकु अथाह समुंड पार करे ऐं सम्झां थो त शायदि कंहिं सुकून ऐं माठार जे ॿेट ते अची लथो आहियां। पर हीअ माठार बि कहिड़ी माठार आहे, हीउ सुकून बि कहिड़ो सुकून आहे ऐं हीउ ॿेट बि कहिड़ो ॿेट आहे। मूंखे त शायदि हाणे अहिड़े अजय जी तलाश हुई, अहिड़े भरझले जी ॻोल्हा हुई जंहिंखे वरी बि लतीफ़ जे लफ़्ज़नि में बाज ॿेलाटी भायां वारी माना हुजे। जॾहिं खां ॻोठु पहुतो हुउसि माज़ी सुतल कारीअर वांगुरु जाॻी पियो ऐं संदसि लहसाईंदड़ सुराट रूह जे लूअ लूअ में समाइजंदो थी वियो। ईअं थिए महसूसु थियो ॼण त हिकु अजीब ख़्वाब भयानक ओथारे में वेढ़िजी वियो आहियां। माज़ीअ जूं हक़ीक़तूं बिना उघाड़ियूं मादरज़ाद नंगियूं मुंहिंजे अॻियां पियूं उभड़कनि। हथु वधाए खेनि चवणु घुरां थो पर हथ में ताक़त न हथ में, हथु बेसतो साणु साणु थी ढुरकी थो पवे। पर पोइ हाल बि कंहिं बालक जे टिजोड़े खां घटि न आहे ऐं दिलि थी चवे त रोआं रड़ियूं करियां ओछगारूं ॾियां छड़ियूं हणां ऐं पोइ कीकूं कंदे कंदे उन ढिनल बालक जियां पंहिंजे वजूद में वेड़िजी दत हणी सुम्ही पवां। उन ओथारे मां जाग बि एतिरी चिचलाईंदड़ आहे, हाल माज़ीअ खां बि वधीक ड्रेजारींदड़ आहे। हिते त वक़्त जी उन विचे ज़िंदगीअ खे का नवाण ॾेई फुलाइण बदिरां उनखे आचार वांगुरु किने करण ऐं संधण खां सवाइ कुझु बि न कयो आहे। हक़ीक़त वधीक किनी थी वधीक बांस करे वई आहे। मुंहिंजे ॻोठ मुंहिंजी सिंध माज़ीअ खां हिकिड़ो क़दम बि अॻिते न खयो, पाण कुझु विखूं पोइते आथिड़जी पई आहे। हाणे हिते त न हाल आहे न मुस्तक़बिल, महज़ किनू थियल संधियल माज़ी आहे। 5 सालनि में दुनिया में केतिरी उथल पुथल, केतिरी न तब्दीली आई आहे, केॾा न इनक़िलाब आया आहिनि। यूरोप जंग में नाबूद थी नए सिर तामीर थी रहियो आहे। नओं इंसान ज़िंदगीअ खे वरी ज़िंदा रहण जे क़ाबिल बणाइण लाइ माज़ीअ जे हर उन जी लानत खे मेसारे रहियो आहे, जंहिंजे करे हिरोशिमा ऐं नागासाकीअ जे लखे माण्हुनि खे दोज़ख जे बाहि में भस्म थियणो पियो। साम्राज्य जिते किथे भाॼ जे तयारियुनि में आहे, बैठकी राज पोयनि पसान में आहे। कारियूं कोजूं कमज़ोर मोहताज ऐं चिचड़ चिथाड़ियल क़ौमूं गांठ खणी आज़ादी माणे पाण खे नए सिर अॾण जी जतन में ओजागा अखियुनि में सजाए नई सुबुह जी आजियां लाइ पबनि ते बीठियूं आहिनि। ऐं सिंध उते जो उते पाण 2 क़दम पोइते धिकिजी वई आहे। हिनखे अंग्रेज़ जे ग़ुलामीअ मां कढी वरी कंहिं नई ग़ुलामीअ में ॾियण लाइ संबतूं थी चुकियूं आहिनि, सांबाह थी विया आहिनि। सिंध हिन वक़्तु उन सरहद ते आहे जिते तुरखाननि समी हुई ऐं अकबरी लश्कर खेसि छोटकारे जे नाले में पंहिंजे ग़ुलामीअ में आणण लाइ ख़ेमा खोड़ियो वेठो हो। अॼु बि उहो ई साॻियो नाटक खेॾियो वियो आहे। अॼु बि सिंध खे कंहिं इस्लामी सल्तनत जे पंजोड़ में वाहण जूं तयारियूं मुकमिल थी चुकियूं आहिनि। राधे श्याम ऐं अल्लाह अकबर जे विच में सिंध ॿुसाहटिजी वई आहे। उहा चुणबुण, उहा वॾी वाक सरगोशी जेका सिंध जे ॻोठ ॻोठ वाहण वाहण ऐं शहर शहर में हुई, उनखे कहिड़ो अजगर गड़काए वियो त सिंध जी तक़दीर न कांग्रेस सां न ई मुस्लिम लीग सां, सिंध जी तक़दीर फ़क़ति आज़ाद सिंध सां आहे। मूंखे प्रोफेसर रशीद जा उहे लफ़्ज़ यादि आया जेके हुन जेल वञण खां अॻु चया हुआ, मिठा सिंध हिन वक़्तु अकेली इनक़िलाब जे दर ते पई कड़ो खड़काए। बराबरि असीं अंग्रेज़नि ख़िलाफ़ु वेढ़ांद में शामिल आहियूं, पर उन वेड़ खे कांग्रेसी या लीगी रंग ॾियण लाइ वॾियूं साज़िशूं पियूं हलनि। सिंध खे रुॻो अंग्रेज़नि सां न पर हिंदू क़ौम परस्तनि ऐं मुस्लिम क़ौम परस्तनि ॿिन्हिनि सां बि झेड़णो आहे। उहे ॿई क़ुवतूं जेकी आहे उनखे जीअं जो तीअं रखी उनखे रुॻो हिंदू या मुस्लिम नालो ॾियणु चाहिनि थियूं। असीं हिननि खे ॿुधाइणु घुरूं था त सिंध हमेशह खां हिंदू खां अलॻि हिकु हक़ीक़त हुई ऐं आहे। चार्ल्स नेपियर सिंध खे हिंद जे हिसे तौरु न पर हिकु आज़ादु मुल्क तौरु फ़तह कयो हो। उन करे जॾहिं अंग्रेज़ खे लोधे कढंदासीं तॾहिं असीं ॿी कंहिं ग़ुलामीअ खे क़बूल न कंदासीं। पर पोइ हिकु थधो साहु खणी चयो हुआईं, पर असीं 3 क़ौतुनि सां अलाए पुॼी बि सघंदासीं या न। सिंध जी सियासत वॾेरकी कोड़कीअ में फासंदी वञे। पोइ उहा हिंदू सेठीअ जी वॾेरकी सियासत आहे
या मुसलमान जागीरदार जी वॾेर की सियासत, वॾेरो कॾहिं बि सिंध खे आज़ादु थियणु न ॾींदो ऐं न हिंदू सेठ हुनखे आज़ादु थियणु ॾींदो। ॿिन्हिनि जा मक़सद उबतड़ हूंदे बि साॻिया आहिनि। मूं जहिड़नि ते उन करे ई लीगी वॾेरा तोड़े कांग्रेसी सेठिया कूड़ियूं शाहिदियूं पिया ॾियनि ऐं अंग्रेज़नि खे त उहा ॻाल्हि हूअं ई सिहे में आहे। हिननि जे इंसाफ़ जी साहमीअ में हिकिड़े पासे कांग्रेस आहे त ॿिए पासे लीग, विच ते सिंध मखण जे चाणे जियां विघरंदी वञे। हीउ जो चौॿोल आहे घिटीअ घिटीअ गलीअ गलीअ में शागिर्दनि में उस्तादनि में नंढनि नेटनि में त सिंध जो माॻ आज़ादी सो टिनी धुरियुनि जे निड़ीअ में अटकंदो थो वञे ऐं आउं सम्झां थो त सिंध सां वॾो ड्रोह थींदो, वॾो दोलाब थींदो ऐं उन ई ड्रोह ऐं उन ई दोलाब जी सिंध जो वॾेरो ऐं सिंध जो सेठो गॾिजी मुहदारी कंदा ऐं अॼु उहो ड्रोह उहो दोलाब अखियूं पियो ॾिसिजे। वॾेरे ॻोठनि में ऐं सेठ शहरनि में आज़ादीअ जे आवाज़ खे निड़ीअ ते न ॾेई छॾियो आहे। उन करे नशो प्यारे उनखे नशो प्यारे सुम्हारे छॾियो आहे। सोचां पियो त उहो आवाज़ु वरी जाॻंदो बि अलाए न, ऐं जॾहिं जाॻियो तॾहिं छा थींदो। पर तेसीं ज़िंदगी सुती पई आहे, किनी थी रही आहे, ॼण त उहा निंड मौत जे विखरजंदड़ लाश जी निंड आहे। हे त उहो ई वॾेरो गोराम आहे, उहो ई नालो आहे, उहे ई संदसि सुरेतूं आहिनि। अलाए जे केतिरियूं नयूं सुरेतूं संदसि हरम में दाख़िल थियूं हूंदियूं। हेल ताईं अलाए केतिरनि हारियुनि जा करा सड़ी रखिया हूंदा। हीउ बड़ जो वणु त साॻियो आहे पर वधीक पोढ़ो थी वियो आहे। संदसि चेल वधीक चिॿी थी वई आहे। संदसि जटाउनि में का जोत न आहे, संदसि पन बि छणी विया आहिनि ऐं रनज़ाल वांगुरु कहिड़ो न ॿुटो ॿुटो पियो लॻे। बड़ जो वणु छा, हिते त समूरी ज़िंदगी ॿुटी ॿुटी ॿुसी ॿुसी पई लॻे। घड़ीअ लाइ मूंखे पंहिंजे तसवर जो ॻोठ अखियुनि में लुड़कनि जा तरी आयो। सरिया जा पीला पीला खेत, मिठड़ी भूई जे चीकी चीकी मिटीअ जी ख़ुशबू, वाह जे ॿिन्ही पासनि बीठल सराल जा माशूकड़ा वण जंहिंजे गुलनि जी सुगंध कंहिं सुहिणी सेबते शरीर जी सुगंध जो सुहाउ थिए ॾिनो। पर हक़ीक़त हुनजी केतिरो न उबतड़ ऐं बरक्स हुई। सरिया जे गुलनि जे बदिरां खेतनि में सालनि जूं सुकल लूसाटियल वणाठियूं बीठियूं हुयूं। भूई ते रुगो कलर ऐं किने पाणीअ जी बांस ते आई। वाह जे कप ते बीठल समूरनि वणनि ते बेपाड़ी चढ़ी वई हुई ऐं मझान कंहिं बेगर में वहंदड़ पोरियत जे 24 कलाकनि जे पोरिये जे पघर जी बूई ते आई। मूं भायो त समूरे ॻोठ ते समूरी ज़िंदगीअ ते बेपाड़ी चढ़ी वई हुई ऐं मुंहिंजे ज़हन में वरी वरी उहो ख़्यालु ते आयो त नाहक ॻोठु आयुसि। हीउ ॻोठु मुंहिंजो न आहे, हिते ज़िंदगी पराई ओपरी आहे। हिते त आउं का शइ न सुञाणा, न हिते को मूंखे थो सुञाणे। पोड़े बड़ बि त मुंहिंजी आज्ञा कान कई। बाबे ईअं हथु मिलायो ॼणा संदसि पुटु न पर को ओधर घुरण वारो हारी होसि। बरोबरु खेसि मूं ते कावड़ूं आहिनि, पर घटि में घटि माण्हुनि अॻियां त मुंहिंजो या पंहिंजो ई भरम रखे हा, भाकुर पाए मिले हा। पर जेकॾहिं हू अहिड़ो कूड़ो भाकुर पाए बि हा त शायदि आउं ख़ुदि उन कूड़े भाकुर खां टहणु लॻा हा। ईअं ई ठीकु आहे, घटि में घटि उन ॻाल्हि में त सचाई ॾेखारियईं। समूरी हवेलीअ में आउं फ़क़ति हिकिड़ी ई सूरत खां आशना हुउसि ऐं आहियां, सा हुई मुंहिंजी जीजी अमड़, जंहिंखे आउं 5 सालनि खां पोइ ॾिसी रहियो हुउसि। ईअं थिए महसूसु थियो ॼण त हुन बि मूंखे 5 सालनि खां पोइ न पर 5 सदियुनि खां पोइ ॾिठो हो। संदसि पोड़ा पोड़ा गुंजियल ॾकंदड़ रुखोयल हथ वर वर करे मुंहिंजे मुंहं ते आसीसूं कंदा, मिठियूं ॾींदा थिड़ंदा थी विया ऐं संदसि लुड़कनि सां ॻोरियूं ॻोरियूं ममता जूं मारियूं अखियूं लुड़कनि जी धुंध मां मूंखे ईअं ॾिसी रहियूं हुयूं ॼण त कंहिं नाबीना जे अखियुनि में रोशनी ऐं नूर मोटी रहियो हो ऐं उहे अखियूं उन नई रोशनी ऐं नई दीद जे बार खां बंदि थियण थिए लॻियूं। जॾहिं हाव मां टरी तॾहिं आउं अमिड़ जे पेरांदीअ खां वेही संदसि 2 पेर पंहिंजे झोल में झले खांसि हाल अहिवाल वठणु वेही रहियुसि। जेकी ॿुधुमि उनजो अंदाज़ो मूंखे अॻे ई हो। अमड़ त मुंहिंजे हूंदे ई कंहिं लेखे में कान हुई। हाणे बि संदसि हैसियत घर जे आम घणा मंझि ते रखियल कंहिं पुराणे घड़े या कंहिं पुराणी खट जे हिकिड़े पागे जहिड़ी हुई ऐं बाबा पंहिंजे 5 सुरेत जे नाज़ बरदारियुनि में मशगूल हो। मूंखां रहियो न थियो सो पुछी वेठुसि, भला मां ॿुधाए त हिते नई केरु आहे? अबा मुई नूरे पखालीअ जी सुरेत महरूअ खे आणे विहारियो अथसि। मूं त मुईअ खे रुगो हिकिड़ो भेरो अखियूं ॾिठो आहे।
अला असल कंहिंखे मलूक मुहांडो न ॾे। न हूंदी त बि 30 वरनि जी ॼमार हूंदसि, पर लॻे 16 जी मस थी। जॾहिं खां आई आहे मंझो वठियो पई आहे। 2.5 सालनि जो छोरो हुअसि, तंहिंखे घिटीअ मां को रेहे में वठी वियो, सो तंहिं लाइ पई गच ॻाड़े। अमां थे ॿुधायो त नूरो पखाली सिल में वठिजी वियो ऐं सिल बि का 3 दर्जे जी हुयसि। रुगो हॾियुनि जो पिंजरो वञी बचियो। जेसीं सघो हो पोरियो करे महरूअ खे सुखियो रखंदो आयो, पर जॾहिं कम खां बिना वेही रहियो तॾहिं वेचारी ज़ाल ज़ात पंहिंजा ॻह ॻठा ॻारे छॾिया। ओड़े पाड़े जा जंड पी जुठियूं सही पंहिंजे नूरे जी दवा दरमल पे कई। पोयां नूरो छोरे खे चवंदो हो त जेसीं माणे अचे तेसीं वञी ॿाहिरि खेॾ, न त तूं बि बीमार थी पवंदे। सो नींगर सॼो ॾींहुं पियो ॿाहिरि धिका खाईंदो। बाबा बि को महरूअ खे ओचितो ॾिसी वरितो, सो सुख फिटी पियुसि। घणेई धूतियूं कुटलियूं मोकिलियाई, पर महरूअ मुर्गो ढोड़ाए कढियुनि। पोइ बाबा पाण संदसि चांठ ओरांगे नूरे जे पुछण जे बहाने अची संदसि सलामी थियो। कॾहिं हिकिड़ो हकीम वठियो पियो अचे त कॾहिं ॿियो। दवाऊं कुश्ता हब माजून पयूं अचनि। नींगर खे रोज़ु रेवड़ियूं नान खटायूं ऐं खटमिड़ा पिया ॾिजनि। कॾहिं अटे जी ॻुण त कॾहिं चांवरनि जो खरार, कॾहिं बादशाह पीर जी ख़ैरात। सॼो ॾींहुं बाबा जी लांग पई लॻे ऐं नूरो जीअं पोइ तीअं मरण कंदीअ ते पहुचंदो वियो। पोइ ओचितो हिकिड़े ॾींहुं नींगर खे संझा थी वई, पर कोन मोटियो। जीअं जीअं राति पवंदी वई तीअं तीअं महरू मांदी थींदी वई। घर घर पाण हली वई, घिटियुनि में ॻोल्हियाई, मुक़ाम मां बि थी आई, पर नींगर हुजे त लभे। पोइ बाबा यादि आयसि ऐं हवेलीअ जी चांह ठोकरी आई। बाबा खेसि ॾाढा आथत ॾिना। अला मिड़ई चङी कंदो, पर उन पर में कई मानाऊं हूंदियूं। रेस छोरो मूंखे वराए ॾे त तुंहिंजी हवेलीअ जी गोली थी गुज़ारींदसि। अहिड़नि सुॾकनि ऐं वरलापनि जो बाबा ते जेको असरु थींदो हो उनजो तसवुरु करणु ॾुखियो कोन्हे। उहो ॾींहुं अॼोको ॾींहुं मां वरी हवेलीअ खां ॿाहिरि पेर न रखियो हो। कॾहिं ॾढ त कॾहिं आथत, कॾहिं इशारा त कॾहिं बाबेसूं, कॾहिं कहिड़ा फंद त कॾहिं कहिड़ा बानियूं अॻियां पोयां कननि में पयूं सुस पुस कंसि, त कॾहिं घड़ीअ झटि लाइ खेसि रहिस सां रिहाइण करण सां नींगर जे लभजी पवण जूं आसूं उमेदूं पयूं ॾियारीनि। भला उथी का फणी चोटी कर, कुझु खाई पी हीअं सॼो कर, पर महरूअ जे वात मां जेको अखर ते उकिलियो त रुगो उहो, अला मुंहिंजो साजन। ऐं पोइ हिकु डिघी ओछिंगार। नेठि बाबा पंहिंजे सब्र खे वधीक बर्दाश्त न करे सघियो। हिकिड़ी बानीअ खे शरबत में का अहिड़ी सुती विझी ॾिनी जो जॾहिं जागी तॾहिं पाण खे बाबे जे बख में सुतल ॾिठाई। मूंखे अलाए छो महरूअ सां हमदर्दी जागी पई। अमां वटां उथी हवेलीअ खां ॿाहिरि निकिरी आयसि। गच वक़्तु महरूअ जी मज़लूमियत ते सोचींदो रहियुसि ऐं उन्हनि सोचुनि में सवाइ हमदर्दीअ जे ॿियो को बि जज़्बो कोन हो, पर आउं करे बि छा थी सघियुसि। जॾहिं काफ़ी पंधु करे थकिजी वापसि मोटियुसि त हवेलीअ में माधाण मतो पियो। हिकिड़ी बानीअ साइण ॿुधायो त कलाक खनि खां महरू ॾंदणिजी वई आहे। घणेई हीला कया अथनि, पर होश नथो अचेसि। मूं में वरी बि हमदर्दीअ जो अहसासु मोटी आयो, पर भायां थो त हुन में तजसुस बि शामिल हो। आउं वधी महरूअ जे ॿुंभे ताईं पहुतुसि। कोठीअ में दाई सलीमत, बाबो ऐं ॿई बानियूं ॻाहट थियल हुयूं। कंहिं पेरनि जूं तरियूं ते मटियसि त कंहिं हथनि जे तरियुनि खे ते मालिश कई। दाई सलीमत नाज़िब जा कचड़ा पन पे घोटिया, जंहिंजी तेज़ तेज़ सुगंध सां सॼो कमिरो वासिजी वियो। बाबे हिकु टिक महरूअ जे मुंहं में चिताए पे निहारियो, ॼण त शक हुजेसि त मिखिर करे दत हयो सुती पई आहे। साम्हूं महरू बेसुध सिधी सिधी सुती पई हुई। हिन खे ॾिसण सां मुंहिंजे समूरे वजूद में ॼण खिवण खिड़ी वई। को निहायत थधो, बर्फ़ खां बि थधो अहसासु लूंहं लूंहं में कांडारजी वियो। ऐं उन वक़्तु मूंखे मैडोना जो उहो मुजस्मो यादि अची वियो, जंहिंखे ॾिसी रूम जे वॾे गिरजा घर में हिकु अहिड़े ई अहसास खां ज़रे घटि थाबिड़जी मुंहं भर अची किरियो होसि। हिन मैडोना ऐं हुन मैडोना में पथर ऐं इंसानी जिस्म जो फ़र्क़ु बि को फ़र्क़ु हो। संदसि ड्रिगा ड्रिगा भंजर संदसि अखियुनि ते ईअं सुम्हियल हुआ ॼण कंवल निसिरी रहिया हुआ। वारनि जी हिकु चग संदसि सिधी सींध वटां थिड़ी पेशानीअ ते लड़ी पई हुई। मूं ईअं भायो त कहकशां खां ईंदे का कती रस्तो भुलिजी आई हुई। संदसि सनड़ा
भरियल चप कमज़ोरीअ जे करे अछा थी विया हुआ ऐं कालो के मोतीअ जे 2 पनखड़ियुनि वांगुरु थिए लॻा। संदसि ॻाढ़ सुरा ॻल बेहोशीअ जे करे अहिड़ो पीलो रंग वठी चुका हुआ जंहिं जहिड़ो रंग आउं किथे संभरां। हिन मैडोना खे ॾिसी मुंहिंजे ज़हन मां उहो ख़्यालु बि विसरी वियो त हूअ का बीमार हुई, बेहोश हुई। घड़ीअ लाइ त मूंखे उहो बि विसरी वियो त आउं हिन कमरे में अकेलो न आहियां। मुंहिंजे दिलि में हिकु अजीब आरज़ू कर मोड़े जागी पई त आउं पंहिंजा चप हिन जे अखियुनि जे कंवलनि ते रखी मरी वञा। आउं अञा उन जे तिलस्म में होसि त हिन अखियूं खोलियूं। आउं बिना संदसि साम्हूं होसि ऐं अखियुनि खोलण सां संदसि बीमार नज़रुनि सां हिन जी पहिरीं निगाह मूं ते पई। या शायदि उहो मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे त हिन जी पहिरीं नज़र मूं ते पई हुई। संदसि हुन निहार में मौत जी थधाण हुई ऐं साॻिए वक़्तु ज़िंदह रहण जी बेअख़्तियार आरज़ू, जेका कुझु अचरज, कुझु हया ऐं कुझु पशेमानीअ जी सूरत वठी बीही रही। हिन जे चपनि मां हल्को झीणो आवाज़ु आयो, साजन आयो। उहे लफ़्ज़ सवाल बणिजी अदा थिया हुआ, पर झीणाईअ ऐं निस्ताईअ जे करे सवाल जे मफ़हूम बदिरां अजब जो मफ़हूम बणिजी विया। मैरूअ जे होश में अचण सां बाबा बि होश में अची वियो ऐं संदसि आवाज़ु मुंहिंजे कननि ताईं पहुतो। मूंखे ईअं महसूसु थियो ॼण त आउं कंहिं जबल जे तराईअ में बीठल हुअसि ऐं हुन जो आवाज़ु हिकिड़े पड़ाॾे जियां मुंहिंजे कननि सां अची टकिरियो। हिन मूंखे अहिड़ियुनि नज़रुनि सां ॾिठो ॼण त उहे लफ़्ज़ हिन जे अखियुनि उचारिया हुआ। तूं हिते छो आयो आहीं? उहे लफ़्ज़ ॿुधी आउं को फ़ैसिलो करे न सघियुसि त उन्हनि लफ़्ज़नि मूं में कहिड़ो अहसासु, कहिड़ो रद्द अमल पैदा कयो। नफ़रत, चिड़ या महज़ वरची पवण जो अहसासु। ऐं बिना कंहिं जवाबु ॾियण जे पुठि वराए ॿाहिरि निकितुसि। मूं ईअं भायो त मैरू मूंखे पोयां घूरे ॾिसी रही आहे। मूं उहो महसूसु कयो त हिन जी उहा घूर मुंहिंजे जिस्म में तमामु सन्हा सोराख़ करे मंझंदि हिकु हिकु अजीब आरज़ू, हिकु अजीब पीड़ा ओतींदी थी वञे। जीअं जीअं आउं उन कोठीअ खां परे थींदो वियुसि तीअं तीअं उहा पीड़ा वधंदी थी वई। मुंहिंजे जज़्बनि ऐं अहसासनि जे पूर में कोहीड़ा छांइबा विया ऐं आउं उहो फ़ैसिलो न करे सघियुसि त मुंहिंजे जज़्बनि ऐं अहसासनि जी हीअ कहिड़ी सूरत हुई। छा मूंखे पहिरीं नज़र में हिन सां इश्क़ थी वियो हो? उहो त बिना छुसो ख़्यालु आहे, महज़ शाइराना मस्ख़री, ऐं आउं अहिड़ी मस्ख़रीअ जो क़ाइल ई कोन आहियां। पर जेकॾहिं उहो इश्क़ या मुहबत न आहे त पोइ छा आहे? जिन्सी कशिश, यूनानियुनि वारनि जाड़नि रूहनि जो तसवुरु या को ॿियो कॉम्प्लेक्स? जिन्सी कशिश त यकीनन कान हुई, छाकाणि त उन में मुंहिंजो को बि जिस्मानी रद्द अमल न हो ऐं न ई मुंहिंजे उन हिस में कंहिं क़िस्म जी छिक या तुणक महसूसु थियनि जा जिन्सी कशिश जो मज़हर थींदी आहे। जेकॾहिं हूअ मुंहिंजो जाड़ो रूह हुई त पोइ हीअ पीड़ा ऐं पीड़ा लाइ आरज़ू छो? हीअ त हिकु क़िस्म जी अछक या छिक जो उबतो तासीर पई भाइजे, जीअं 2 चकमकनि जे साॻियनि छेड़नि जे वेझो अचण ते थींदो आहे। त पोइ हीउ कहिड़ो कॉम्प्लेक्स आहे जो जेका विख हिन खां परे खणंदो वञा सा एॾी अणमोट, एॾी अणांगी, एतिरी गुमराह कंदड़, एतिरी बंभलाईंदड़ ऐं एतिरी तड़पाईंदड़ आहे।